अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। लाहौर हाई कोर्ट हमज़ा शहबाज़ जी हलफ बरदारी बाबत फ़ैसिलो अॼु ॿुधाए रही आहे। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट जस्टिस अमीर भट्टी गुज़िरियल ॾींहुं रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सदर सुम्ही रहियो हुयो। अदालत पंहिंजे फ़ैसिले ज़रिए केस जाॻायो। जेकॾहिं सदर खे सॼे मामले जो इल्मु हो त पोइ ख़ामोश छो हो। अदालत सदर खे यादि ॾियारियो त हू रियासत जो सरबराह आहे। शायदि खेसि सम्झ में न पियो अचे। अदालत खे इहो ॿुधायो वञे त छा सदर उन खे हल करे रहियो आहे। सदर खे अहसास न थी सघियो त सूबे जो छा करणो आहे त पोइ को फ़ैसिलो करे मोकिले छॾियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु परवरी वज़ीर तौर कसम खणंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मंझंदि 2:30 वॻे पाकिस्तान जे परॾेही वज़ीर तौर कसम खणंदो। नून लीग ज़रियनि मूजिब इम्कान हुआ त लंदन में मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर जो कलमदान क़बूल करे वठंदो। पीटीआई क़यादत इलेक्शन कमीशन अदलिया ऐं मीडिया समेत समूरनि इदारनि खे तनक़ीद ऐं इल्ज़ाम तराशी सां दबाव में आणण जो किरियल हरबो इस्तेमाल करे रही आहे। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त ही हरबा नाकाम थी चुका आहिनि। हाणे इदारनि खे बि हक़ीक़ी तौर ते आज़ादी सां पंहिंजे तइ थियल हदुनि अंदरि मज़बूत फ़ैसिला ॾियणा पवंदा। फॉरेन फंडिंग केस उन सिलसिले जो पहिरियों टेस्ट केस आहे। कोरोना विघे वधीक वॼणा हयाती विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे मुल्क में 19,090 टेस्टूं कयूं वयूं। कोरोना जा 117 नवां केस साम्हूं आया आहिनि। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.26 1% रही। सॼे मुल्क में इलाज हेठि 145 कोरोना में वरतल माण्हुनि जी हालत ॻणतीअ जोगी आहे।